नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। तव्हांखे राणीपुर मां ख़बर ॾींदा। राणीपुर भरिसां ॻोठ गॾेजी जे रवासी ॿाहिरि नूर हसन सहतो, फरज़ंद अली सहतो, इम्तियाज़ अली सहतो नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतिजाज कंदे चयो त असांजी देह बेलार में ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते बासर ईदल सहतो, खमीसो सहतो, अरबाब सहतो, महबूब सहतो, इरशाद सहतो, साले सहतो, बाग सहतो, दिलशाद सहतो, एहसान सहतो ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि चयो त गुज़िरियल ॾींहुं सोशल मीडिया ते असां ख़िलाफ़ ग़लत बयानबाज़ी करे हरासा करे रहिया आहिनि। हिननि असां मथां सोशल मीडिया ते जेके इल्ज़ाम लॻाया आहिनि इहो बेबुनियाद आहिनि। ज़मीन असांजी आहे जंहिं जो खातो बि मौजूदु आहे। हिननि चयो त अरबाब सहतो सरेआम मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। असांखे या असांजे खानदान जे कंहिं माण्हू खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मथियां माण्हू हूंदा। ॼाणायल ज़मीन जे हवाले सां जेके बि फ़ैसिला थिया आहिनि असांजे हक़ में थिया आहिनि। असां शरीफ़ माण्हू आहियूं। असां IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे अपील था करियूं त असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश कंदड़नि मथां केस दाख़िल करे कूड़ा इल्ज़ाम लगाए ब्लैकमेल कंदड़ जवाबदारन के गिरफ्तार करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।